जी सिंध में सरकारी सतह ते प्राइमरी स्कूलों में स्कूल खाना प्रोग्राम जी बाज़ाब्ता तौर ते कराची जे ज़िले मली मुराद मेमनगोड़ का शुरुआत कई वई है, जंहिंमें अल्लाह वाला ट्रस्ट जे ताउन सां सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह बाज़ाब्तो स्कूल खाना प्रोग्राम जो इफ्तिताह कयो आहे। अॼु जी तकरीब में जेका मेमनगोड़ जी सरकारी प्राइमरी स्कूल में मुनक़िद कई वई, जंहिंमें सैयद सरदार शाह समेत तालीम खाते जा आला ऑफिसरनि शिरकत कई आहे। स्कूल खाना प्रोग्राम जे हवाले सां सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह समेत लाॻापियल तालीम खाते ऑफिसरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन स्कूल खाना प्रोग्राम जे हवाले सां हू कहिड़ा वीचार वंडीनि था। कैमरामैन अब्दुल गनी काज़ी मेमण सां गॾु सरवर मेमण मुराद मेमण। हमने जो हमारा पुराना ख्वाब था कि हम स्कूल मील प्रोग्राम शुरू करें और बच्चों को खाना खिलाएं, क्योंकि ये रियासत की जिम्मेदारी है कि बच्चा स्कूल में जब आता है तो डेफिनेटली सुबह 7-8 बजे निकलता है बच्चा, 7 बजे आके स्कूल ज्वाइन करता है, 8 बजे असेंबली में, उसके बाद वो घर जाता है। तो मेल न्यूट्रिशन गुर्बत 42% लोग गुर्बत की लकीर से नीचे ज़िंदगी गुजार रहे हैं। तो इनको ग़िज़ाई अगर बेहतर ग़िज़ाइयत नहीं होगी इनकी तो डेफिनेटली वो बच्चा वो तालीम हासिल नहीं कर सकेगा। तो हमारे पास इतने वसाइल नहीं थे। हमें कोई पब्लिक पार्टनरशिप में तलाश थी कि कोई ऐसे लोग आएँ मुखिर हज़रात, जैसे अल्लाह वाला ट्रस्ट से शाहिद लोन साहब आए हैं। इन्होंने वैसे ही पंजाब के कुछ शहरों में ऑलरेडी इन्होंने 1 लाख से ज़्यादा बच्चों को ये खाना तकसीम वो कर रहे हैं। तो अभी वो सिंध में आए हैं तो हम उनको वेलकम करते हैं। यहाँ से हमने पायलट किया है, स्टार्ट किया है, इसको मज़ीद हम बढ़ाएँगे। जहाँ पे गुर्बत ज़्यादा है, गुर्बत की लकीर से नीचे लोग ज़िंदगी गुजार रहे हैं, वहाँ पे हम ये खाने की सहूलत आगे ले जाएंगे। ये एक मॉडल बनेगा। यहाँ पे हमें भी पता चलेगा कि इसमें कौन सी जो है वो गलतियाँ होती हैं, कौन सी उसको एरेडिकेट करके उसको ठीक करके इसको मज़ीद हम जो है वो आगे बढ़ाएंगे। कि अब पहले तो बता दूं कि हमारा जो ट्रस्ट है उसका नाम अल्लाह वाले है। हम लोग पाकिस्तान में जो प्राइमरी स्कूल के बच्चे हैं उनको खाना खिलाते हैं फ्री ऑफ कॉस्ट। हमारा फेडरल गवर्नमेंट के साथ कॉन्ट्रैक्ट है, वहाँ पर अभी हम 83,000 मील्स रोज़ाना की बुनियाद पे खिलाएंगे। और गिलगित में है हमारा जो है गिलगित शहर सारा कवर्ड है, हमारा स्कर्दू जो है वो कवर्ड है और चिलास कवर्ड है। इसके अलावा हम लाहौर में भी खाना खिलाते हैं और फैसलाबाद में भी। तो जो हमारा बेसिक काम है वो प्राइमरी स्कूल के बच्चों को खाना खिलाना, उनकी सेहत अच्छी करने के लिए, उनकी एनरोलमेंट अच्छी करने के लिए, उनकी अटेंडेंस अच्छी करने के लिए। तो अब यही जो हम प्रोजेक्ट है जिसे हम स्कूल खाना प्रोजेक्ट कहते हैं वो लेकर अब हम सिंध में आज आए हैं। तो आज उसका इनॉग्रेशन है। आज पहले स्कूल में हम गदाब में खाना खिलाएंगे और उसके बाद ये इंशाल्लाह आने वाले दिन में आप देखेंगे कि ये सिलसिला जो है ये सिंध के बाकी शहरों में भी फैलेगा और कराची में भी फैलेगा और इंशाल्लाह लाखों बच्चों को हुकूमत के साथ मिलके हम फ्री खाना जो है प्राइमरी स्कूल्स में दिया करेंगे। ये है कि उनकी लीडरशिप में ये प्रोग्राम यहाँ शुरू हुआ है। तो आज बड़ा हिस्टोरिकल दिन है क्योंकि सिंध में आज पहली दफ़ा स्कूलों में खाना शुरू हो रहा है। तो मेरा ख्याल है कि उनकी लीडरशिप के बगैर, उनके दिलेराना फैसले के बगैर तो ये काम नहीं हो सकता था। सर इहो मलीर लाइ एज़ाज़ आहे। तव्हांखे शायदि यादि हूंदो त गुज़िरियल साल असां एनुअलमेंट ड्राइव जी जेका रैली कई हुई त मिनिस्टर साहब जन पाण उनखे लीड कयो ऐं सिंध में वॾे में वॾी रैली थी। मूंखे ख़ुशी त छा बल्कि फ़ख़्रु आहे त मिनिस्टर साहब मलीर खे घटि में घटि उमरकोट खां पोइ अगरि कंहिंखे सम्झे थो पंहिंजो त मलीर आहे। हर नई शइ जो इफ़्तिताह मलीर में थिए थो। मिनिस्टर साहब जी महिरबानी आहे जो असां वटि हिते सीटूं ॾिनई जेके हींअर असां रिक्रूटमेंट कईसीं। 15 सालनि खां फर्नीचर कोन हो, मिनिस्टर साहब जी सपोर्ट सां फर्नीचर मिलो। घटि में घटि इन मां इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त मिनिस्टर साहब जे दिलि में आहे मलीर ऐं असांखे ॾाढो फ़ख़्रु आहे। ऐं हिते सर्विस कंदे असांखे ख़ुशी थी थिए त जेके मोहबतूं ऐं जेके हिते मिलियूं आहिनि, असांखे इज़तूं मिलियूं आहिनि ऐं जेका मिनिस्टर साहब जी मालिकी आहे उन ते ॾिसो फर्नीचर 15 सालनि खां पोइ मिलियो हिते। अच्छा, जेके 2-3 सालनि खां वेटिंग ते वेठा उम्मीदवार तक़रीबन 600 जे लॻभॻि उम्मीदवार आहे, सीटूं कोन हुयूं, उहे सीटूं मिलियूं। 600 जी असां अपॉइंटमेंट कईसीं हिते। 600 टीचर मली डिस्ट्रिक्ट जा जेके 3 सालनि खां सीटूं न हुअण जे करे वेठा, उहा अपॉइंटमेंट कईसीं। हिन महिल बि असांजो 40 स्कीमुनि ते कमु हले थो, इंफ्रास्ट्रक्चर जो, कंस्ट्रक्शन जो, फर्नीचर जो। त इहा आस्ते आस्ते लाज़मी आहे सेटलमेंट थिए पई। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त मलीर टॉप प्रायोरिटी ते आहे ऐं इनिशिएटिव जेका बि शइ थिए थी पॉज़िटिव मलीर खां थींदी, जंहिं तव्हां पाण गवाह आहियो त मिनिस्टर साहब जन पाण अॼु हली करे अचे ऐं इन शइ जो इफ़्तिताह कयो। ॿार पढ़नि था, जीअं मिनिस्टर साहब जन पंहिंजी स्पीच में बि चयो त ॿार जेके पढ़ंदा गुरु ग़रीब आहिनि इंतिहाई, ऐं इन्हनि सां इहो थींदो
त ॿार स्कूल में ईंदा बुखे पेट अचनि था, कंहिंखे नाश्तो मिले थो कंहिंखे नथो मिले, त घटि में घटि हितां उहो पेट भरे वेंदा। ऐं इन सां हिकिड़ो फ़ाइदो त इहो पवंदो त उहो थोरो घणो उन्हनि खे फुड बि मिलंदो, मानी मिलंदी, पेट भरे खाईंदा। ॿियो हिननि जे लाइ वॾे में वॾी इहा ॻाल्हि आहे त जेके ॿार स्कूल नथा अचणु चाहिनि त हीअ शइ उन्हनि खे अट्रैक्ट बि कंदी त स्कूल वञिजे। तो इंतज़ार प्रोग्राम अॼु हुजणु खपे। जेके ॿार वीचारा ग़रीब आहिनि, परे परे खां अचनि था ऐं सुबुह जो नाश्तो बि नथा करे, जिन्हनि खे इहा सहूलियत मिलंदी त ॿारनि जी इनरोलमेंट में इज़ाफ़ो थींदो ऐं दिलचस्पी बि वधंदी, ॿारनि ते सुठा असर पवंदा। ऐं इहो ग़रीब ॿारनि लाइ तमामु सुठो साईं ने इक़दाम कयो आहे, इहो इंशाल्लाह क़ामयाबु थींदो। महिरबानी। सिंध गवर्नमेंट का जो है बहुत ऐसा इक़दाम है ये, और ये यहाँ के जो इस इलाके के मुतवस्सित तबके के जो बच्चे हैं उनके लिए एक बड़ी ऑप्शन दी हुई है। उससे जो है माशाल्लाह से जो है तादाद भी, स्कूलों की इनरोलमेंट भी बढ़ेगी और बच्चों की सेहत भी अच्छी होगी। और ये बहुत सिंध गवर्नमेंट का और हमारे सीएम चीफ मिनिस्टर साहब और एजुकेशन मिनिस्टर सरदार साहब का ये बहुत इनकी जो पॉलिसी है और उनका जो इक़दाम है बड़ी हिम्मत वाला है और बड़ा एहसन इक़दाम है ये। इससे जो है स्कूलों में जो है बहुत बेहतरी आएगी। असां वटि एजुकेशन जो मिनिस्टर मोहतरम जनाब सरदार शाह साहब आयो ऐं असांजे मेमण ॻोठ जे हिन मेन स्कूल जे अंदरि हे खाधे जो जेको स्कूल खाना जे हवाले सां इनॉग्रेशन कई। मूंखे इंतिहाई ख़ुशी आहे जो मोहतरम मिनिस्टर साहब इहा हिते स्टार्ट जेका वरितो आहे इन स्कूल खाना जो, उहो सभ खां पहिरीं मेमण ॻोठ खां वरितो आहे ऐं डिस्ट्रिक्ट मलीर खां वरितो आहे। ऐं इहो तमामु हिकिड़ो ख़ुशाइन क़दम आहे ऐं मिनिस्टर साहब जी महिरबानी जो घटि में घटि हुन मलीर खे एतिरी इज़त ॾिनी आहे। ऐं असांजे स्कूलनि जे जेके ग़रीब ॿार जेके सुबुह जो बग़ैर नाश्ते जे बि स्कूल ते अची था वञनि ऐं ग़रीब माइट जेके उन्हनि वटि एतिरी पहुच न आहे जेके ॿारनि खे को खाइण पीअण लाइ सुबुह जो नाश्ते में ॾियनि, उहे स्कूल में ईंदा ऐं ॿारनि खे उते जॾहिं खाधो मिलंदो ऐं ॿार ख़ुशीअ सां स्कूल अचणु शुरू थींदा। ऐं इन सां हिकिड़ो त ॿारनि जी जेको बुखायल पेट अचनि था उन्हनि जो पेट बि भरबो, प्लस स्कूल जी इनरोलमेंट बि वधंदी। सो ॿारनि खे असांखे स्कूल में पढ़ाइणो आहे, इहो तमामु हिकिड़ो ख़ुशाइन क़दम जेको असांजे मिनिस्टर साहब खयों आहे ऐं जंहिंजी स्टार्ट हिन मलीर खां वरिती आहे। ऐं एज़ डी ओ असांजी सोशल तंज़ीम NGO आहे, उनजे सदर जी हैसियत सां मां शुक्रगुज़ार आहियां साईं मोहतरम जनाब सरदार साहब जो, जंहिं असांजे मलीर खां स्टार्ट वरिती। ऐं मूंखे उमेदु आहे त ईअं ई असांजे बाक़ी जेके पसमानदा इलाइक़ा मलीर जे अंदरि आहिनि उन्हनि स्कूलनि में वञी इहो सिस्टम शुरू कनि त जीअं उते ॿाराड़ीअ जा ग़रीब ॿिया स्कूल आहिनि उन्हनि में ॿारनि खे इहा सहूलियत मुहैया कई वञे। महिरबानी।